नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर (NCOC) मूजिबि मुल्क में कोरोना जी 5हीं लहर जी तस्दीक़ कंदे वबा खे पखिड़जण खां रोकण लाइ सख़्त क़दम खणण जो फ़ैसिलो कयो वियो। NCOC जो इजलास वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जी सदारत हेठि थियो, जंहिं में NCOC जे नेशनल कोऑर्डिनेटर मेजर जनरल ज़फ़र इक़बाल ऐं सिहत वारे सलाहकार डॉक्टर फैसल सुल्तान पिणु शिरकत कई। NCOC जे इजलास में ॿुधायो वियो त कोरोना जी 5हीं लहर ओमिक्रॉन तेज़ी सां पखिड़िजी रही है। गुज़िरियल 3 ॾींहंनि खां कराची में कोरोना केसेस में तेज़ी सां इज़ाफ़ो थी रहियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।